अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ यहाँ सायरा सुमरो आओ यहाँ पिरिया गुल। सब खबरी का नजर हेडलाइन ते। वफाकी हुकूमत अवाम मथा पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल की कीमत में एक ही वक्त 137 रुपया 24 पैसा फी लीटर वाद। पेट्रोल जो नओं अघ 458 रुपया 41 पैसा फी लीटर ताईं पहुची वियो। डीज़ल जे अघ में भी घाटे तौर वाद फी लीटर ते 184 रुपया 49 पैसा वाद। डीज़ल की नई कीमत 520 रुपया 35 पैसा मुकर्रर। नोटिफिकेशन जारी। ज़रन मौजूद पेट्रोल ते लेवी 160 रुपया 61 पैसा कई वई आहे ऐं डीज़ल ते लेवी ॿुड़ी कई वई आहे। मुसाफ़िर ऐं गुड्स ट्रांसपोर्टन पारां पेट्रोल अघनि में 60 खां 65 सैकड़ो वाध जो ऐलान। पाकिस्तान गुड्स अलायंस जे सदर मलिक शहजाद चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध सां मुल्क में महांगाई जो तूफ़ान ईंदो। हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि लखे माण्हू बेरोज़गार थी रहिया आहिनि। नज़रसानी न कई वई त मुल्क जो ट्रांसपोर्ट बीह वेंदो। जमायत इस्लामी पारां पेट्रोल अघनि में वाध खिलाफ़ मुल्क गीर तहरीक हलाइण जो ऐलान। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में घाटे तौर इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो नाहे। ग़रीब ऐं मिडल क्लास माण्हुनि खे जीअरे मारियो पियो वञे। हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त जमायत इस्लामी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे थी। अघ में इज़ाफ़े ख़िलाफ़ अॼु खां सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सिंध हुकूमत पारां मोटरसाइकिल बस ऐं ट्रक मालिकनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद परात अली शाह चयो आहे त सूबे में ट्रांसपोर्ट जा भाड़ा वधाइण न ॾींदासीं। बस ऐं ट्रक मालिकनि खे सब्सिडी ॾिनी वेंदी। रजिस्टर्ड मोटरसाइकिल सवारनि खे हर महीने 2000 रुपया ॾिना वेंदा। मोटरसाइकिल जे ट्रांसफर मुफ़्त करे रहिया आहियूं। कराची में वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद परात अली शाह वधीक चयो आहे त सॼी दुनिया में तेल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो थियो आहे। स्कूलनि ऐं रेस्टोरेंट्स जे हवाले सां तजवीज़नि ते हिकु हफ़्ते खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। हुकूमत खे IMF जे प्रोग्राम ते अमल करणो हूंदो आहे। वज़ीर आला मरियम नवाज़ पंजाब ते समूरनि शहरनि ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट मुफ़्त करण जो ऐलान करे छॾियो। आबादकारनि खे फी एकड़ फी लीटर डीज़ल ते 100 रुपया सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो। रजिस्टर्ड मोटरसाइकिल वारनि शहरनि खे 20 लीटर पेट्रोल ते 100 रुपया सब्सिडी मिलंदी। ऑरेंज लाइन ट्रेन, मेट्रो बस, स्पीडो बस ऐं ग्रीन इलेक्ट्रिक बस में शहरी मुफ़्त सफ़र कंदा। मरियम नवाज़ चयो आहे त अमरीका ईरान जंग जा असर सभिनी जे साम्हूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾुखियनि हालतनि में अवाम खे रिलीफ ॾिनो आहे। सिंध जे क़ौम परस्तनि ऐं GDA पेट्रोल जे अघ में इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। SUP पारां 3 ॾींहं ऐं QAT पारां 5 ॾींहं मुज़ाहिरनि जो ऐलान। सरदार रहीम चयो आहे त अवाम मथां महांगाई जो वधीक हिकु हमलो कयो वियो आहे। हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि ग़रीब अवाम फ़ाक़ाकशी जो शिकार आहे। सैयद ज़ैन शाह चयो आहे त हुक्मरान पंहिंजा शाही ख़र्च घटाइण बदिरां अवाम मथां भार पिया विझनि। हुकूमत जी नाक़िस पॉलिसियुनि जे करे ग़रीब अवाम भोगे रही आहे। अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त पेट्रोल अघ में 137 रुपया लीटर इज़ाफ़ो अवाम सां ज़ुल्म आहे। क़ीमतनि में वाध खे रद्द कयूं था। इज़ाफ़ो फौरी तौर वापसि वरितो वञे। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी पारां बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी मज़म्मत। पेट्रोल अघनि में वाध खिलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रोडनि ते निकिरी आया। हैदराबाद में ख़ासि बदीन, उमरकोट, सिजावर, शिकारपुर, कंदकोट ऐं जैकाबाद में एहतजाजी मुज़ाहिरा। लालकानो, सैंवर, निंदो, टंडोबागो, मांझंद, सन, ठारूशाह ऐं भान सईदाबाद में एहतजाज। मीरपुर बठोरो, मीरपुर साकरो, खेपरो, राजू खानाणी, राधड़, कोबो सईद खान ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। मोरो, मटियारी में वकील सरापा एहतजाज। अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो वेझो दोस्त गुलाम कादिर मरी लाॾाणो करे वियो। गुलाम कादिर मरी कुझु ॾींहं खां बीमारी सबबि कराची जे अस्पताल में दाख़िल हो। इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। पार्टी अॻवाननि ऐं बिरादरी में ॾुख जी लहर। मरहूम जी जनाज़े निमाज़ टंडोलायर वेझो अबाणे ॻोठ में अदा कई वई। सियासी समाजी शख़्सियतनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। मिठी अस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर जे मुबैना आपघात वारे केस में 3 सीनियर डॉक्टरनि समेत समूरनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द। अदालत अॻूणे MS हरेश जुगाणी, मोहन खत्री, डॉक्टर अब्दुल मालिक नोहड़ी ऐं ॿियनि जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार कोर्ट मां फरार। पुलिस ॾिसंदी रहिजी वई। सिविल अस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर अब्दुल करीम शेख डॉक्टर ऐं अमले जी मुबैना ज़ियातियुनि खां तंग अची आपघात कयो हो।